प्रोग्राम भी अल्लाह जे घर मस्जिद में आ, प्रोग्राम भी सीरत वारो आ। अल्लाह खां दुआ थो कयां त अल्लाह ताला इन शादीअ खे शादी खाना आबादी बणाए। अल्लाह ताला इन जोड़ खे ता हयात पाण में प्यार मोहब्बत जी ज़िंदगी गुजारण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह ताला खे इन सालिह औलाद जो तोहफ़ो नसीब फरमाए। कुरान पाक में भी आ, हदीस में भी ईंदो आहे त औलाद अल्लाह जे तरफ़ खां तोहफ़ो आहे। अल्लाह जे तरफ़ खां औलाद बा तोहफ़ो आहे। कुरान पाक चयो आहे त यहबु लिमन यशाउ इनासा व यहबु लिमन यशाउ ज़ुकूर औ युज़व्विजुहुम ज़ुकराना व इनासा व यजअलु मन यशाउ अक़ीमा। अल्लाह ताला कुरान पाक में फरमायो आहे त मां अल्लाह जी मर्ज़ी आहे। थोड़ो तवजो, कंहिंखे तोहफ़ो ॾियां न्याणियुनि जो, तोहफ़ो ॾियां न्याणियुनि जो, माना न्याणी अल्लाह जे तरफ़ खां तोहफ़ो आहे। न्याणी हिकु न, घटि में घटि अरबीअ जो सीगो आहे, घटि में घटि टिनि ते तलाक थींदो। या बोले मई अशाओ इनासा, मां अल्लाह जी मर्ज़ी आहे कंहिंखे तोहफ़ो ॾियां न्याणियुनि जो, कंहिंखे तोहफ़ो ॾियां पुटनि जो, कंहिंखे पुट न्याणियूं गॾे ॾियां, कंहिंखे कुझु बि न ॾियां, मां अल्लाह जी मर्ज़ी। पोइ ईअं बि रिवायत में ईंदो आहे त जॾहिं औलाद जे लाइ दुआ घुरो त अल्लाह खे चओ त रब असांखे औलाद ॾे पर सालिह औलाद ॾे। अबा छा क़ुरान बि चयो आहे त रब हबली मिन सालिहीन, अल्लाह असांखे तोहफ़ो ॾे सालिह औलाद जो। सिंधीअ में हिकिड़ो पहाको आहे, पोइ बलोचीअ में अलाए पहाको आहे अलाए न। सिंधीअ में पहाको आहे त उहो सोनी घोरियो जेको कन छिनी, अदीअ जहिड़े अदड़ीअ जा कन वॾा क़ीमती आहिनि, सोन खे बन ॾे जो उहो सूंहं विञाइनि चीरजी पवनि। अहिड़ो सोन जी परवाह नाहे, ज़रूरत नाहे। अहिड़ी औलाद जी परवाह नाहे, ज़रूरत नाहे जंहिं औलाद जे करे अबे अम्मा जी बेइज़्ज़ती थी। औलाद उहा कहिड़े कम जी जेके अबे अम्मा जी बेइज़्ज़तीअ जो सबबु बणिजे। तंहिंजे करे अल्लाह खां दुआ घुरिजे त रब तूं औलाद ॾे त औलाद सालिह। मां बिरादर मोहतरम भाऊ तहज़ीब जे लाइ बि इहा ई दुआ थो कयां, पर उन सां गॾु सभिनी जे लाइ दुआ थो कयां त अल्लाह जिन खे औलाद आहे उन्हनि खे सालिह बणाए, जिन खे औलाद न आहे उन्हनि खे नेक ऐं सालिह औलाद जो तोहफ़ो नसीब फरमाए। हदीस पाक में ईंदो आहे त शादियूं कयो, ॿार घणा ॼणियूं, तवजो, ॿार घणा ॼणियूं। हे हदीस जो मफ़हूम थो ॿुधायां तव्हांखे, नबी साईं जे ज़बान मुबारक जा लफ़्ज़। शादियूं कयो, ॿार घणा ॼणियूं त मां मोहम्मद करीम महशर में ख़ुशि थियां त मुंहिंजी उम्मत घणी आहे। नबी घणी औलाद ते ख़ुशि थी, पोइ दो बच्चे ही अच्छे, ॿ ॿार प्यार ई प्यार। इहो फार्मूलो क़ुरान ऐं हदीस जे ख़िलाफ़ आहे। ॻाल्हि सम्झ में आई? तंहिंजे करे ईअं बि बुज़ुर्ग लिखियो आहे, सिहतमंद अबा औरत या इन में, छो त अल्लाह ताला हिकिड़ो सिस्टम पंहिंजो रखियो आहे न, खामखा पंहिंजी तरह उन सां सुहिणे नमूने सां माण्हू वाबस्ता हुजे, खाधो पीतो सुठो हुजे त खामखा औरत ॿारनि ॾियण में मरी कोन वेंदी। ॻाल्हि सम्झो था अलाए कोन, हा न। मां पंहिंजी ॻाल्हि थो ॿुधायां, मां 16 ॿारनि जो पीउ आहियां। घणनि जो बा? 16 जो। मौलाना रहीम बख़्श अलाए किथे पुॻो हूंदो, न वॾा मौलाना न वॾा ॿुधाए थो, मां 16 ॿुधायमि। मां में वरी ॾिसो था कमी आहे, ठीकु बीठो आहे अल्हम्दुलिल्लाह, घर बि ठीकु, मां बि ठीकु। ॼाणी वाणी जेकॾहिं अल्लाह जे उन तख़लीक़ में रुखने विझण जी कोशिशि कंदो त का न का बीमारी अची वेंदी। पोइ या औरत पे लोड़ींदी या मर्द पियो लोड़ींदो। तंहिं करे इन मामलनि में तव्हां वञो ई न, बसि सही हो, चओ बसि सही हो, जेतिरा अचणा आहिनि अचणु ॾियो, तव्हां परवाह न करियो। छो त क़ुरान पाक में अल्लाह ताला फरमायो आहे त वमा मिन दाबतिन फिल अर्ज़ इल्ला अलल्लाहि रिज़्क़ुहा। 12 सिपारे जी शुरूआति इहा त को बि दाबो चइबो आहे ज़मीन ते का चुरंदड़ शइ, अल्लाह का बि चुरंदड़ शइ ज़मीन ते न छॾी आहे, अॻु में उनजे रिज़्क़ जो ज़िमो खयो अथई। जॾहिं रिज़्क़ उन जे हवाले आहे त पोइ असांजा अबा, पोइ असांखे कहिड़ी परवाह। अबा खाधो जो ॿिए पासे ॾांहुं हुजेव। मौलाना अब्दुल्ला चांडियो साहिबु रहमतुल्लाह अल्लाह ताला फरमाए, उनजे क़बर ते रहमत फरमाए, अजीब ॻाल्हियूं कंदा न साईं, अहिड़े मसइले में कंदा। मौलाना अब्दुल गफ़ूर कासमी सिजावल वारा, उहो चवंदा कहिड़ी परवाह तव्हांखे, तव्हां ॿार ॼणियूं सम्झ सां थींदा वञनि, तव्हां मदरसे ॾे मोकिलियो, ॿार तव्हांजा सम्झ सां थियनि, पढ़ण जहिड़ा। थोरो ॿुधो बाबू, ॿार पढ़ण जहिड़ा थियनि, नंढड़ा थियनि, ॾींदा वञो मदरसे में। उहो मदरसे में उन्हनि खे खाधो मुफ़्त में मिलंदो,
अॼुकल्ह अल्हम्दुलिल्लाह कपिड़ो उन्हनि खे मुफ़्त में थो मिले, तेल साबुण उन्हनि खे मुफ़्त में मिले थो, बिस्तरा उन्हनि खे मुफ़्त में मिलनि था। जॾहिं वरी महीने ॿिए महीने घर थो अचे त किरायो बि उहे उस्ताद उन्हनि खे ॾियनि था। वरी को मिट माइट उन्हनि ॾे घुमण थो अचे त उन्हनि जो खाधो पीतो उहो बि मुफ़्त में। अॼु वधि में वधि मसइलो आहे बाबा मईशत जो, खाधो पीतो माण्हूअ खे तंग थो करे। बाक़ी तव्हां चवंदो त भई पुटनि खे पालिया पोइ चोरी करण ते हेराईंदव त पोइ ज़ाहिर आहे त कमु तव्हांजे ॻीचे में पवंदो न। तव्हां इन पासे ॾे तवजो न कयो। चओ त अॼु मुंहिंजा बचड़ा क़ुर पढ़ंदा, नंढड़ा सियाणा थींदा वञनि, छॾींदा वञो मदरसे में, खाधो पीतो तेल बिस्तरा खटूं हंध सभु कुझु उन्हनि खे मिलंदा। वरी जेॾी महिल ईंदो 2-3 सालनि खां पोइ त क़ुर जो हाफ़िज़ ऐं आलिम बणिजी ईंदो त तव्हांजा त थक ई लही पवंदा। भाई तव्हां चवंदो त न साईं पुटड़ो असांजो काॾे अंग्रेजी पढ़े हीअं करे पोइ ज़ाहिर आहे त इन पासे ॾे वेंदव त तकलीफ़ ॾी थींदी। तंहिंजे करे जेके अचणा आहिनि उन्हनि जो रुकावट न कयो। अॼुकल्ह त बाबा लेट डी हेल थियल अलाए छा नाला था खणनि, उहे अदड़ियूं असांजूं 2-3 हज़ारनि जे करे उहे मिट माइट बि मर्द बि इज़तूं पंहिंजूं लोढ़ियूं वेठा आहिनि। 2-3 हज़ारनि जे करे डूटड़ी ॾेई उन्हनि खे उहे घुमंदियूं थियूं वतनि, घरनि में औरतुनि खे सम्झाईंदियूं थियूं वतनि त थोरा ॿार कयो। अड़े छोरी ॾिस त तूं कलो की छोकिरी आहे, तुंहिंजो मुंहुं ई अलाए कीअं थी वियो आहे, ईअं न कर, ॿार बंदि कर त पोइ तूं सही नमूने सां हूंदी आहे, मुड़ुस खे वणंदी आहे, न त मुड़ुस तुंहिंजो वरी ॿिए पासे ॾे पियो तकींदो। इहे अटकलूं सटकलूं दीन जे ख़िलाफ़ु आहिनि। अलाह खां दुआ आहे त अलाह ताला शल तव्हां असांखे सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। शादियूं कयो, घणियूं कयो। क़ुर थो चए त फनकिहू मा ताब लकुम मिनन निसाए मसना व सुलास व रुबा, भल 2-2 3-3 4-4 करे ॾियो, हा न। पर सिंधीअ में चवंदा आहिनि पराओ लोढ़ो न लताड़ियो। ताक़त आहे त पोइ शादी कयो, उन शादीअ जे बरकत करे अलाह ताला तव्हांजे रिज़्क़ में बरकत कंदो। ईअं हदीस पाक में ईंदो आहे, हिकिड़े शख़्स साहिबी सुवारे ते साईं जन वटि अर्ज़ु कयो त मुंहिंजा साईं मूंखे रिज़्क़ जी थोरी तंगी थी पई आहे, मुंहिंजे लाइ का दुआ कयो। पाण फरमाए पुटु शादी कई थी? चईसि शादी कई अथमि। पाण फरमाए त पोइ पुटु ॿी शादी कर। साईं हिकिड़ी शादी कई अथमि, मां परेशान आहियां ॿी। पाण फरमाए त कॾहिं अलाह औरत जे करे भाग बि मर्द खे ॾींदो आहे त वरी मर्द बि अॾिजी वेंदो आहे। अलाह खां दुआ आहे त अलाह ताला छा सम्झ था फरमाए। ॿ ॻाल्हि सम्झ में आई, शादियुनि जी ॻाल्हि सम्झ वारा न 2-2 भले कयो, हा न। हा भले ॿार बि घणा। अलाह खां दुआ आहे त अलाह ताला छा सम्झ था फरमाए। शुरूआत कयां थो रब करीम जे नाले सां। तकरीर वरी मौलाना अञा तव्हांखे ॿुधाईंदा। साईं हा जज़ाकल्ला। मौलवी साहिबु चए थो उथंदे ई हुकुम ॿिनि जो आहे। पर असां कमज़ोर माण्हू हिक ते ई सही आहे बाक़ी माना त वाक़ई ॿिनि। शुरूआत कयां थो रब जे नाले सां। ज़िक्र ला इलाहा इल्लल्लाह, इहो ज़िक्र सभिनी ज़िक्रनि खां अफ़ज़ल आहे। ऐं ईअं बि रवायत में ईंदो आहे, बुज़ुर्गनि लिखियो आहे त इहो ला इलाहा इल्लल्लाह इहो इस्म आज़म आहे ऐं तमामु सभिनी ज़िक्रनि जो सरदार ज़िक्र आहे। इन करण सां माण्हूअ जी दिलि खां कट रहंदी आहे, नेकीअ जी तौफ़ीक़ मिलंदी आहे। अलाह खां दुआ आहे त अलाह ताला छल ज़िक्र करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। शुरूआत इन शेर सां कयां थो, थोरो तवजो। साईं चवंदो आहे त नथो अचे, ईंदुमि ज़रूरु, पर कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे जो मां बि मजबूर आहियां। प्रोग्राम अॻु में माण्हू वठी था वञनि, पोइ आइन टाइम ते साईं हुकुम कंदो आहे, पोइ कोशिशि कंदो आहे किथां विथी मिले। जे मिली पई त हाज़िर, जे न मिली त पोइ बसि पोइ वधा। कीअं चवंदा जाड़ो बि जॻह साईं, माई नथा चऊं, मर्द था चऊं, जाड़ो बि जॻह साईं। शुरूआत कयां थो अलाह जे ज़िक्र सां, थोरो तवजो। चए ज़िक्र अलाह साईं जो दिलनि तां ज़ंग लाहे थो। ज़िक्र अलाह साईं जो दिलनि तां ज़ंग लाहे थो। ज़िक्र अलाह साईं जो दिलनि तां ज़ंग लाहे थो। खुदा जे इश्क जो उम्दो चोपो रंग चाढ़े थो। ज़िक्र अलाह साईं जो दिलनि तां ज़ंग लाहे थो। ज़िक्र अलाह साईं जो दिलनि तां ज़ंग लाहे थो। खुदा जे इश्क जो उम्दो चोपो रंग चाढ़े थो। ज़िक्र अलाह साईं जो दिलनि तां ज़ंग लाहे थो। खुदा जे ज़िक्र सां खन्नास पोइते हटी वेंदो। उतां शैतान जो टोलो गंदो आहे भॼी वेंदो। खुदा जे ज़िक्र सां खन्नास पोइते हटी वेंदो। उतां शैतान जो टोलो गंदो आहे भॼी वेंदो। हिफ़ाज़त में खुदा ताला,
हिफाजत में खुदा ताला ज़िक्र वारे खे आणे थो। ज़िक्र अल्लाह साईं जो दिलनि तां ज़ंग लाहे थो। ज़िक्र अल्लाह साईं जो दिलनि तां ज़ंग लाहे थो। खुदा जे इश्क जो उम्दो उचो पो रंग चाढ़े थो। ज़िक्र अल्लाह साईं जो दिलनि तां ज़ंग लाहे थो। खुदा जे ज़िक्र जी बरकत जॾहिं मिलंदी आ माण्हूअ खे। खुदा जे ज़िक्र जी बरकत जॾहिं मिलंदी आ माण्हूअ खे त आदत नेकियुनि जी भी मिली वेंदी आ माण्हूअ खे। त आदत नेकियुनि जी भी मिली वेंदी आ माण्हूअ खे। इबादत में सादत में वॾा रुतबा माणे थो। ज़िक्र अल्लाह साईं जो दिलनि तां ज़ंग लाहे थो। ज़िक्र अल्लाह साईं जो दिलनि तां ज़ंग लाहे थो। ज़िक्र वारा अकुलमंदीअ में दुनिया खां अॻे आहिनि। ज़िक्र वारा अकुलमंदीअ में दुनिया खां अॻे आहिनि। उहे दुनिया जे ॻाल्हियुनि ते परेशानी कंदा नाहिनि। उहे दुनिया जे ॻाल्हियुनि ते परेशानी कंदा नाहिनि। ज़िक्र अल्लाह साईं जो ज़िक्र अल्लाह साईं जो अदा सीननि खे ठारे थो। ज़िक्र अल्लाह साईं जो दिलनि तां ज़ंग लाहे थो। ज़िक्र अल्लाह साईं जो दिलनि तां ज़ंग लाहे थो। ज़िक्र वारनि खे माफ़ीअ जो हशर में आसरो आहे। अजुर तिन लए खुदा तरफ़ां मुक़द्दर में घणो आहे। ज़िक्र वारनि खे माफ़ीअ जो हशर में आसरो आहे। अजुर तिन लए खुदा तरफ़ां मुक़द्दर में घणो आहे। उन्हनि जी शान इज़्ज़त खे खुदा ताला वधाए थो। ज़िक्र अल्लाह साईं जो दिलनि तां ज़ंग लाहे थो। चऊं था अब्द चाचड़ ही ज़िक्र वारा ज़िंदा आहिनि। ज़िक्र दिल ऐं ज़ुबान सां भाग वारा जे कंदा आहिनि। चऊं था अब्द चाचड़ ही ज़िक्र वारा ज़िंदा आहिनि। ज़िक्र दिल ऐं ज़ुबान सां भाग वारा जे कंदा आहिनि। सुठो माण्हू मिठे मालिक सुठो माण्हू मिठे मालिक खे हर हालत में सारे थो। ज़िक्र अल्लाह साईं जो दिलनि तां ज़ंग लाहे थो। खुदा जे इश्क जो उम्दो उचो पो रंग चाढ़े थो। ज़िक्र अल्लाह साईं जो दिलनि तां ज़ंग लाहे थो।